मंकी मैन आखिर ही मंकी मैन आहे केरु, किथे रहंदो आहे। कि जीवन में सफलता खपे त जीवन में को बि कमु नंढो कोन्हे, को बि कमु एॾो वॾो कोन्हे कि पाण उनखे नथा करे सघूं। बसि उनखे अगरि पाण लगातार ऐं पंहिंजे दिलि सां कंदा वञूं त सफलता पाण खे हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदी आहे। पर जीवन में हिकु ॻाल्हि ठाने रखूं कि मुंहिंजे अंदरि इहो हुनर आहे, मां हिन हुनर ते कमु कंदमि त मां सफल थी वेंदसि। जी हाँ, अॼु ॻाल्हि कंदासीं पाण मंकी मैन। आखिर ही मंकी मैन आहे केरु, किथे रहंदो आहे, इन कॾहिं खां इहो हुनर शुरू कयईं, पंहिंजे बारे में उनखे हुनर जी इहा ॼाण पई। त अचो पाण हिन जे बारे में चर्चा करूं कि पंहिंजे सिंधी समाज में बि एतिरा सुहिणा ॿार आहिनि कि जेके पंहिंजे हुनर ते कमु कंदा आहिनि ऐं पंहिंजे परिवार जो ख़्यालु रखंदा आहिनि। गुजरात जे राजकोट शहर में हितेश वाधवानी नाले जो हिकु छोकिरो, जेको सिंधी पंहिंजो भाउ, जंहिंखे पंहिंजी जीवन खे जीविका हलाइण में ॾाढी तकलीफ़ पई आई, इन मात्र 8 क्लास पास कयो आहे ऐं पंहिंजे घर जो भार इन जे कंधे ते हो। इन जे घर में माता, पिता ऐं ॿियो इन जी भेण ऐं ख़ुदि 4 भाती आहिनि। पर इन 4 भाती जो ख़र्च हले आख़िर कीअं? इन जो पिता भी मज़दूरी कंदा आहिनि ऐं माता भी घर में जेको बि घर जी जीविका हलाईंदी आहे ऐं ॿियो घर जो ख़र्च हले आख़िर कीअं? त हिन पहिरीं छा कयो, तिहाड़ी मज़दूरी कई, उन सां कुझु वधीक मुनाफ़ो न थियो। उन खां पोइ फ्रूट जो ठेलो हलायो, उन में बि कुझु वधीक मुनाफ़ो न थियो। हिकु ॾींहुं अहिड़ो आयो, मात्र 200 रुपया बि न पिया मिली सघनि। त आख़िर जीवन में हलूं कीअं, जीवन में अहिड़ो छा करूं? हिकु ॾींहुं उनजे दोस्त रवि पोपट उनखे सलाह ॾिनी, तुंहिंजे अंदरि हिकिड़ो अहिड़ो हुनर आहे, तूं माण्हुनि खे खिलाए सघीं थो, माण्हुनि खे तूं मतिलबु तोखे ॾिसी मुस्कुराहट उन्हनि जे चहिरे ते अची सघे थी। तूं अहिड़ो को कमु कर जंहिंसां माण्हुनि जे चहिरे ते मुस्कुराहट तूं आसानी सां आणे सघीं थो। इहो कमु आसान कान्हे। उनखे सलाह ॾिनी, छो न तूं हिकु मंकी मैन थी करे इहो तुंहिंजे अंदरि इनबिल्ट तुंहिंजो ख़ुदि जो हुनर आहे, तूं उनखे ॿाहिरि आण, इन सां तूं पंहिंजे घर जी जीविका ऐं ख़र्च हलाई। जंहिं वक़्तु उनजे माता पिता खे इहा ॻाल्हि ख़बर पई कि असांजो पुटु ही मंकी मैन जे कम लाइ तयारु पियो थिए ऐं हीउ वेंदो, उन्हनि खे इहा ॻाल्हि सम्झ न आई पे उहे उनजो विरोध करणु लॻा। जीवन में पाण को बि कमु कंदासीं, पहिरीं घर विरोध कंदो, पोइ समाज कंदो, ऐं हिकु ॾींहुं उहो ई घर पासां गॾु थी करे बीहंदो, उहो ई समाज पासां गॾु बीह करे फ़ोटो खिचाईंदो। उहो ई हिन मंकी मैन सां यानी हितेश वाधवानी सां थियो, छोकी हू लगातार पंहिंजी जेको हुनर हो उन ते कमु कंदो रहिया। त भावनगर में रथ यात्रा निकिरण वारी हुई, त उनजो दोस्त ऐं हू मिली करे इहो सामान वठी आया। उन ई पूरे जोश ऐं होश में अची करे पूरो उन जे अवतार में मंकी मैन जे अची करे उन में अवतरित थी करे, जीअं कि अरे सच में को वानर अची वियो आहे, ईअं माण्हू चौंकी विया ऐं माण्हू ख़ुशि बि थी विया। उन्हनि जे मुंहं ते मुस्कुराहट अची वई ऐं उन्हनि सां हू पहिरीं हू डिॼिया, पोइ उन सां हिली मिली करे ख़ुशि थियण लॻा। जीअं ई माण्हुनि खे इहा ॻाल्हि ख़बर पई त हू पहिरीं बर्थडे, शादियुनि में, के बि सुठे फंक्शननि में माण्हू उन्हनि खे घुराइण लॻा। त हू धीरे धीरे पहिरीं गुजरात में ऐं हाणे ॿाहिरि, अगरि हू गुजरात में किथे वञे थो त 5000 ऐं ॿाहिरि वञे थो त उन खां वधीक पैसा वठंदो आहे। ऐं इन नाले सां हू अॼु प्रख्यात आहे। पहिरीं उनखे जैकी वाधवानी, पहिरीं उनजो ख़ुदि जो नालो आहे हितेश वाधवानी, हाणे मंकी मैन सां हू प्रसिद्ध आहे। ऐं हुनजो हिकु सुपिनो आहे कि मां बि सेलिब्रिटी ठवां ऐं मूंखे इन नाले सां ॼाणनि ऐं मां हीअं प्रसिद्ध थियां। इहा बि हुनजी ख़्वाहिश जल्दी पूरी थींदी। इहो नालो पूरे भारत वर्ष में एतिरो मशहूरु आहे ऐं माण्हू पंहिंजे घर में ॿी बि ख़ुशी अचे, इन लाइ करे हुन मंकी मैन खे घुराईंदा आहिनि ऐं ॿिया ॿार ऐं वॾा खिली ऐं मौजुनि में उन खां आनंद वठंदा आहिनि ऐं उन सां हिकु थींदा आहिनि। त जीवन में चईंदा आहिनि न, हुनर अगरि पंहिंजे भीतर आहे त पंहिंजे हुनर ते कमु करो, सफलता अॼु न त सुभाणे तव्हांखे ज़रूरु मिली ईंदी, पर कंदा लगातार रहो। जीअं कि मंकी मैन लगातार कमु कंदा रहिया ऐं अॼु हू सफल थी विया ऐं पंहिंजे जीवन में अने परिवार लाइ हेतिरियूं ख़ुशहालियूं उन्हनि आणियूं। त जीवन में को बि कमु नंढो, तव्हां वटि बि को अहिड़ो हुनर आहे त असांखे मेल कजो। तव्हांजी ॻाल्हि हिन सिंधी समाचार राजस्थान ते रखी वञिबी कि असांजे सिंधी समाज में एतिरा हुनरबाज़ आहिनि। जय श्री झूलेलाल।